نحمده ونصلي على رسول الكريم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم والذین آمنوا اشد حبا للہ آمنت باللہ صدق اللہ مولانا العظیم بسم اللہ الرحمن الرحیم ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایہا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی آلہ واصحابہ اجمعین۔ معزز سامعین، خواتین اور سب حضرات، آپ اور ہم سب یہاں اس لیے جمع اور اکٹھے ہوئے ہیں کہ ہم اپنے رب سے پیار کرتے ہیں، اس سے محبت کرتے ہیں۔ یہ ایک بیان ہے، اس کی حقیقت کتنی ہے کہ واقعی پیار ہے اپنے خدا سے یا نہیں ہے، یا ہمیں پیار ہے کسی اور چیز سے، کسی اور مقصد سے، اس کے بارے میں ہر شخص خود فیصلہ کر سکتا ہے، ہر عورت خود فیصلہ کر سکتی ہے۔ لیکن نسبت اس پروگرام کی ایسے خدا کے برگزیدہ بندے ولی کامل حضور خواجہ خواجگان پیر مٹھا رحمت اللہ تعالی علیہ کی طرف ہے، جنہوں نے یہاں قدم رنج فرمایا اور قیام فرمایا اور سب آنے والوں کو اللہ تعالیٰ سے محبت کا درس دیا، اس کے یاد اور ذکر کی تلقین فرمائی۔ جن لوگوں کو اس ذکر کی چاشنی چکھنے کا موقع ملا اور اس ذکر کی کیفیت ان کو محسوس ہوئی، ان کے دلوں میں اللہ تبارک و تعالیٰ کی یاد پیدا ہو گئی، تو ان لوگوں نے اس کی قدر اور قیمت کو یہاں تک جانا کہ وہ اس چیز پر حسرت کرتے رہے کہ ہمیں تو ذکر مل گیا، ہمارے بیوی بچوں کو بھی ذکر کی توفیق ملی، ان کو بھی یاد الہی کا سلیقہ ملا، قلبی ذکر کرنے کا طریقہ ملا، لیکن کاش کہ جو ہماری نسلیں گزر گئیں وہ اس نعمت سے محروم نہ رہتی۔ جانے والوں کے لیے کون سوچتا ہے؟ جانے والے جب چلے گئے، ان کی جگہ پر نئے آنے والے آئے تو ان کی نظر اس مال و متاع پر گئی، دولت پر گئی، زمین پر گئی، جائیداد پر گئی، اور اس میں ایسے مشغول ہوئے کہ ان کو شاید کبھی موقع ملتا ہو کہ وہ اپنے بڑوں کے لیے کبھی کلمہ خیر کہیں اور ان کو یاد کریں، ذکر والوں کے ساتھ بیٹھ کر، اپنے مرشد مربی کے فقراء غلاموں کے ساتھ بیٹھ کر اس ناچیز کو یہ دیکھنے اور سننے کا موقع ملا کہ ان لوگوں کے دل میں یہ احساس ہوا یہ کتنی بڑی دولت ہے، یہ ذکر دل ذکر سے زندہ ہو جائے، دل اللہ اللہ کرے، دل با خدا بن جائے، اور پھر اوپر سے عرش عظیم پر اللہ تعالی ہمیں یاد کرے۔ وہ کہتا ہے اے مرد، اے عورت، پس تم میرا ذکر کرو، میں اللہ تمہیں یاد فرماؤں گا، جس کی جستجو میں پوری دنیا لگی ہوئی ہے، جس کی پہچان حاصل کرنے کے لیے مرد و زن ہر وقت سوچتے رہتے ہیں
زندگیاں پوری ہو جاتی ہیں اور ان کو کوئی پتہ نہیں چلتا کہ ہم اپنے رب کی پہچان کو پا سکے یا نہیں پا سکے، لیکن مرشد کامل کی نظر سے، ان کی صحبت کے اثر سے، ان کے تلقین اور ارشادات پر عمل کرنے سے یہ چیز میسر ہوئی کہ یہ پتہ چل گیا کہ واقعی پتہ ہی نہیں بلکہ یقین ہو گیا، اس چیز کی پہچان مل گئی، اس چیز کا عملی تجربہ مل گیا کہ ایک کاشتکار کو، ایک مزدور کو، ایک غریب کو، ایک مسکین کو، ایک مرد کو، ایک عورت کو خدا عرش پر یاد کر رہا ہے، اس مزدور کو اس زمین پر بیٹھے بیٹھے پتہ چل گیا۔ تو یہ ہے اس طریقہ عالیہ کی وہ برکتیں جو کہ ہمیں اپنے مشائخ کی صحبت سے، ان کے ارشادات سننے سے ہمیں محسوس ہوئی۔ وہ کہتا ہے اے عورت، اے مرد، وہ دونوں کے لیے کہہ رہا ہے، خدا کی نظر میں سب برابر ہیں، میرے نبی کی نظر میں سب برابر ہیں، میرے نبی کی نظر میں ان سب کی عزت ہے، مرد ہو تو اس کی بھی عزت ہے، عورت ہے تو اس کی بھی عزت ہے، اللہ تعالیٰ کی نظر میں سب کی عزت ہے۔ اللہ کہتا ہے عزت میری ہے، عزت میرے رسول کی ہے، اور میرے جو ساتھ محبت کرتے ہیں، میری بجاوری کرتے ہیں، عزت ان کے لیے ہے۔ تو اس میں مردوں کے لیے بھی خدا نے عزت کا مقام عطا کیا ہوا ہے، عورتوں کو بھی عزت کا مقام دیا ہوا ہے، تو سب خدا کی نظر میں برابر ہیں۔ اے ذکر والو یہ سلیقہ سیکھو، اے بھائیو، اے مجھا بھائرو، یہ سلیقو اساں کے یہ طریقو سکھنو پوندو۔ مرد عورت جنہیں خدا جو ذکر تا کن، ونی کے خدا یاد تو کرے، ونی سا خدا پیار تو کرے، بنی کے خدا پانچو قریب بنائے تو۔ پر حضور علیہ السلام جی ذات جی پسند جو اگر ذکر کجے، یہ تو خدا جی ڈال تھی وئی، جو حضور علیہ السلام جی ذات جو ذکر کجے، انہن جی ترجیحات جو ذکر کجے، انہن جی پسند اے ناپسند جو ذکر کجے، تو حضور علیہ السلام تو برملا چئی چھجو تو اساں کے عورتن ساں ودیک شفقت آ، ودیک پیار۔ تو یہ سلیقو اے مجھے نبی جا امتیو تمہاں اساں کے سکھنو پوندو، تو عورت ان کے عزت دینی ہے، یہ مجھے نبی جی سنت ہے، یہ اللہ جی سنت ہے۔ معرض پہ کہو تو جو ذکر ہمیں ملا اس سے ہمیں یہ پہچان ملی کہ اتنی بڑی دولت ہے کہ ہم اپنے بیوی بچوں کو بھی لے آتے ہیں درگاہ شریف پر، جو غریب مسکین لوگ ہیں اپنے بیوی بچوں کو بھی لے آتے ہیں کہ ان کو بھی یہ دولت میسر ہو۔ تو اس کی اتنی قدر اور دولت ایک عام جو بظاہر پڑھا لکھا نہیں ہے، جو کو پڑھ لکھل کونے، سادہ مزاج مانو، پر ان کے بھی انہیں نعمت جی سنجاڻ ملی تھی ونے جو پانچ اولاد کے بھی بٹھی اچے تھی۔ انہن گھٹ پڑھے لکھے، ان کم پڑھے لکھے لوگوں کے دل میں یہ بھی حسرت آتی ہے کہ کاش میرے والد، میرے دادا کو بھی یہ دولت ملتی۔ ہمارے مرشد و مربی فرماتے تھے کہ حضور پیر قریشی رحمت اللہ تعالیٰ علیہ ایک مرتبہ کہیں سے گزر رہے تھے تو ایک شخص تھا، ایک فقیر تھا، اس نے عرض کیا کہ حضور مجھے تو ذکر مل گیا، میرے خاندان کو بھی ذکر مل گیا ہے، آج آپ یہاں سے گزر رہے ہیں، یہ ساتھ میں قبرستان ہے، تو میرے دادا یا میرے والد دفن ہیں، ان کے لیے دعا فرمائیں۔ آپ کے پاس ٹائم تھا، موقع تھا، آپ کی طبیعت اس طرف مائل ہوئی، آپ چلے گئے، وہاں جا کر دعا کی۔ تو اس فقیر نے کہا کہ حضور مجھے تو ذکر ملا ہے، میرے بچوں کو بھی ذکر ملا ہے، میری اولاد کو بھی ذکر کی تلقین ہوئی ہے، میرے دادا رہ گئے آج آئے ہیں تو ان کو بھی ذکر دے دیں۔ وہ وفات پا چکے تھے، ان کی قبر بنی ہوئی تھی، تو حضور پیر قریشی رحمت اللہ تعالیٰ علیہ نے ان کی قبر کے اوپر انگل رکھی اور اس کو تلقین ذکر کر دیا۔ یہ کتنی بڑی دولت ہے کہ اس وفات شدہ شخص کو بھی آپ نے دینا مناسب سمجھا، وہ اس کو بڑی خوشی اور مسرت ہوئی، وہ بات بھول گیا۔ وہ کہتے ہیں کہ جب بھی اس کو کوئی خواب آتی
تو اپنے دادا کو یا والد کو جو وفات شدہ تھے جب بھی اس کو ملتے تو وہ کہتے تھے کہ جب سے مجھے ذکر ملا ہے مجھے وجد کی کیفیت مل گئی ہے، میں ذکر میں اللہ کے ذکر میں وجد کرتا ہوں۔ آج یہ میرے مشائخ کی نسبت سے بلائے ہوئے لوگ یہاں جمع ہوئے ہیں، ہمیں ایک دن یہ دنیا چھوڑ کر جانا ہے، یہ میلے آج ہم نے مچائے رکھے ہیں، کل ہماری آنے والی نسلیں یہ میلے بچا کے رکھیں گی، کل اور نوجوان آئیں گے اور لوگ آئیں گے، یہاں بیٹھ کر وہی محفلیں منعقد کریں گے، ہم آگے چل کر اگلی منزل پر پہنچ جائیں گے۔ لیکن جن لوگوں نے یہ ذکر کیا ہے، جن لوگوں نے اللہ تعالیٰ سے محبت کا رشتہ استوار کیا ہے، جن لوگوں کی دل میں اس نعمت کی قدر و منزلت آ گئی ہے، تو مجھے یقین ہے مجھے یقین ہے کہ ہماری اگلے پڑاؤ پر منظر کیا ہوگا۔ آج آؤ اس پر ذرا سوچتے ہیں کہ ہمارا اگلے پڑاؤ پر منظر کیا ہوگا۔ ذکر والے چلے گئے اپنی اپنی منزل پر، اگلے پڑاؤ پر چلے گئے، اور وہاں وہ اس انتظار میں ہے کہ جس پروردگار کو ہم یاد کرتے رہے، جس رب کا ذکر کرتے رہے، اور اس نے وعدہ کر رکھا ہے کہ جو مجھ سے ذکر کرنے والے ہیں، ایمان والے ہیں، وہ مجھ سے سب سے زیادہ محبت کرتے ہیں، وہ اگلے پڑاؤ پر موجود ہیں، وہ ذکر کرتے ہیں زندگی میں، وہ ذکر کرتے ہیں وفات کے بعد، اور وفات کے بعد پھر محشر کا منظر، جماعت در جماعت لوگ جانے والے ہیں، قطاریں بن رہی ہیں، لوگ کھڑے ہوئے ہیں، اتنے میں ایک قافلہ بھی شامل ہونے جا رہا ہے جس میں ذکر والے سب جمع ہیں۔ وہ قبروں میں پہنچے، خدا کے فرشتے وہاں آتے ہیں، ان کا جس طرح حدیث میں آیا ہے ان کا استقبال کرتے ہیں اور ان کو عزت بخشتے ہیں۔ اس ذکر والے کو عزت مل رہی ہے، اس لیے عزت مل رہی ہے، یہ ذکر والا خدا کو یاد کرتا تھا، یہ ذکر والا اپنی ذات کی ضروریات کو پورا کرنے کے لیے، اپنے بچوں کی ضروریات کو پورا کرنے کے لیے، اپنے والدین کی ضروریات کو پورا کرنے کے لیے یہ محنت کرتا تھا، یہ خون پسینہ بہاتا تھا، یہ بھاگ دوڑ کرتا تھا، یہ زراعت، تجارت، محنت، مزدوری کرتا تھا۔ اے فرشتوں، یہ کوئی عام آدمی نہیں ہے، یہ بڑا ذمہ دار فرد ہے۔ ذکر بھی کرتا تھا، اور خدا نے جو اس پر ذمہ داریاں ڈالی تھیں، کلکم راعٍ وکلکم مسئول عن رعیتہ، تم میں سے ہر ایک نگہبان ہے، اس سے اس کے گلے کے متعلق سوال ہوگا۔ تمام جہاں ہر ایک نگہبان ہے، انہیں جے دھن جے بارے میں سوال تھی دو، تو ہی عام مانو نہ ہے، ان ذکر بھی کہو، اللہ سا لو بھی لگائی، پر ان سا گڈ ہی او مانو آہے جے کو پانچے ذات جی ضرورتن کے پورے کرنے جے لائے محنت کندو ہو، پانچی اولاد جے روزی روٹی لائے محنت ऐं کوشش کندو ہو، پانچے والدین جی خدمت لائے ہی محنت ऐं کوشش کندو ہو، بین انسان سا بھی تعاون کرنے جے لائے ہی تیار رہندو ہو، تو ہی اہڑو ممتاز فرد آہے تو خدا بھی ان سے محبت کرے تو فرشتہ بھی ان جو استقبال کن تھا۔ وہ قافلو محشر جے میدان میں جنہیں اتھی ہلندو، ایڑن ذکر وارن جو قافلو جن پانچی زندگی کے حضور علیہ السلام جی تعلیم مطابق پورے ذمہ داری سے گزاریو، انہوں اللہ کے بھی یاد کیو، انہوں اللہ جی عبادت بھی کئی، انہوں سے گد پانچے والدین جو پانچے اولاد جو ذمہ داریوں پوریوں کیوں، پانچے کاروبار میں بھی انہوں ٹائم گزاریو، انہوں محنت کئی، کوشش کرے معاشرے میں ایک عزت وارو مقام حاصل کیو، جگہ انہوں کے وہ مقام عزت مان مرتبو ملیو، تو وہ صرف پانچے لائے سمیٹن جی کوشش نہ کیوں، پر انہوں ڈنل مایا ماں، انہوں ڈنل دولت مجھا پانچن دوستن کی بھی بہر مند کندا ویا، تو ہی قافلو محمدی قافلو، ہی صدیقی قافلو، ہی نقشبندی قافلو، ہی غفاری قافلو، ہی بخشی قافلو بین کھاں الگ نمایاں ہوندو۔
छो त ही सिर्फ़ पंहिंजे लाइ कोन सोचींदा, वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा, पाण ज़रूरतमंद हूंदा हुया, हे मुहम्मदी, हे सिद्दीकी, हे नक्शबंदी, गफ़ारी, बख्शी, ज़रूरतमंद हूंदा हुया। हे ज़िक्र वारा ही उहे माण्हू हुया जो रुगो पंहिंजो पेट भरण लाइ कोन सोचींदा हुआ, पंहिंजे भाउ खे बि खाराईंदा हुया, पंहिंजे पाड़े वारे खे बि खाराईंदा हुया। या बि तवक्को न रखंदा हुया त मां पाड़े वारे खे अंब ॾिना आहिनि, मां पाड़े वारे खे मानी ॾिनी आहे, मां पाड़े वारनि खे चांवर पहुचाया आहिनि त वापसी में मूंखे बि उहे ॾियनि। हिननि जी दिलि में इहा तमन्ना कान हूंदी हुई। मूंखे यकीन आहे त इन काफ़िले जो तइदाद जेतिरो बि हुजे, पर इन महशर जे मैदान में हे मुहम्मदी काफ़िले जो रंग नुमाया हूंदो, उन्हनि में ज़िक्र जो बि असर हूंदो। उहे पंहिंजे अमीर जी क़यादत में, पंहिंजे मुर्शिद जी क़यादत में, अल्लाह जे ज़िक्र वारी कैफ़ियत में, उन इश्क वारे इसरार में झूमंदा हलंदा। ऐं ख़ुदा जे उन लिक़ा ऐं दीदार जो बि उन्हनि खे शौक़ु हूंदो, छो त उन्हनि जो सरवाण उन्हनि खे सेखारींदो ई इहा ॻाल्हि हुयो त जॾहिं बंदगी कयो, जॾहिं इबादत कयो, जॾहिं सजदा कयो, जॾहिं रुकू कयो, इन इश्क में कयो त मालिक जो दीदार मिले, मालिक जो इरफान मिले, रब्बुल आलमीन जो दीदार मिले। इन शौक़ ऐं जज़्बे में न कंदा हुया त असांखे बेहिश्त जूं मंज़िलूं, बेहिश्त जा खाधा, बेहिश्त जा ऐश ऐं आराम मिलनि। न, हू इन जे बजाए इन ॻाल्हि खे तरजीह में रखंदा हुया त वल्लदीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, छो त हुननि जी जन्नत खां वधीक मुहबत ख़ुदा सां हुई, हूरो ग़िलमान खां वधीक मुहबत अल्लाह सां हुई, फ्रूट ऐं मेवात खां वधीक हू ख़ुदा जी मुहबत में पातल हुया। इन जे करे उहे जॾहिं नचंदा ऐं खिलंदा ऐं ख़ुशि थींदा पंहिंजे अमीर जी क़यादत में, जॾहिं उहे हलंदा त उन्हनि जो रंग नुमाया हूंदो। ऐं जेको उन्हनि जी अमारत कंदो, जेको उन्हनि जी रहनुमाई कंदो, उन जी दिलि में बि इहा तलब जुस्तजू हूंदी त अॼु वादो वफ़ा थिए पियो, आज वादा वफ़ा होने का वक्त है। उस परवरदिगार ने कहा है कि मैं तुम्हें अपने दीदार से बहरमंद करूंगा, तो वो इधर उधर दाएं बाएं देखने वाले लोग नहीं होंगे। वठो वंज जवाट कंध न फेरज का नहीं, फकीरों सीधा चलना चाहिए, सीधे चलो, दाएं बाएं के निजारों में मशगूल होने की जरूरत नहीं है। दाएं क्या हो रहा है, बाएं क्या हो रहा है, वो सीधा देख रहे हैं, अपने अमीर की क़यादत में जा रहे हैं। अगर उनके अमीर को, उनके रहनुमा को ये अगर पता चले कि वो वसल और दीदार का बाजार, वसल और दीदार का बाजार जन्नत में नहीं है, कहीं और लग रहा है, मोहब्बत की मुलाकात और मेला और दीदार और लिका की मंजिल बेश्त में नहीं कहीं और लगी हुई है। मुझ ना इल्म को कहने दो कि वो कहता है कि दोज़ख में लगी हुई है, वो एक लम्हा भी नहीं सोचेंगे, वो कहेंगे कि फिर दोज़ख में ही हमें जाना है। हमें लिका अगर मिलता है, हमें दीदार अगर मिलता है, और हमारा अमीर, हमारा रहनुमा अगर हमें दोज़ख में ले जाता है और वो रब का दीदार वहां होता है, तो वो दोज़ख में जाने से भी नहीं कतराएंगे। और उस दोज़ख का मकाम ये होगा, उस दोज़ख का मकाम ये होगा कि जन्नत वाले कहेंगे काश इस दोज़ख की उस धुएं का सुरमा हमारे आंखों में मिल जाए, तो इस बेहिश्त से भी बढ़कर उस दोज़ख का धुआं होगा, क्योंकि वहां वो लोग होंगे जो खुदा की जुस्तजू में, खुदा की मोहब्बत में, खुदा की चाहत में, खुदा की मुलाकात की तड़प में अपने अमीर की क़यादत में अगर वहां भी पहुंचेंगे तो वहां का नजारा, वहां का जलवा जन्नत से बढ़कर होगा। वो खुदा ही चाहता है कि अपने बंदों को कहां दीदार करवाएगा, वो ही जानता है। लेकिन अगर ऐसे आशिकीन को, ऐसे मोहब्बत करने वालों को जन्नत में डाल दिया गया, वो चले गए जन्नत में, हूरे हैं, गिलमान हैं, फ्रूट हैं, खूबसूरत पर्दे हैं, आलीशान गिल्म हैं, खूबसूरत कुर्सियां हैं, बड़े नफीस नफीस दीवारें हैं, उम्दा और बड़े बड़े बागात हैं, शहद और दूध की नहरें हैं, परिंदे हैं, रंग बरंगी कालीन है, बड़ी खूबसूरत ठंडी हवाएं हैं,
بہت ہی زیادہ معتدل موسم ہے، ابر آلود، پرسکون۔ اب یہ دیوانوں کا قافلہ اپنے رہنما کے پیچھے پیچھے جنت میں پہنچ گیا۔ اب عام لوگ ہم جیسے تو کہیں گے واہ واہ سبحان اللہ کیا جنت ہے، بھائی دیکھو یہ دیواریں سونے کی بنی ہوئی ہیں، اس کا مشک و عنبر کا گارا لگا ہوا، واہ 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 کیا شاہپارہ بنا ہے۔ ہو سکتا ہے میں یہ کہنا شروع کر دوں کیا خوبصورت دبیز پردے لگے ہوئے ہیں، کیا نگار نقش و نگار بنے ہوئے ہیں، کیسے ہوئے ہیں، لا واہ 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 کیا سبحان اللہ۔ ہم تو ان کے خواب دیکھا کرتے تھے، کیا خوبصورت غلمان پھر رہے ہیں، کتنے اچھے اچھے درخت لگے ہوئے ہیں۔ بھائی جو بھی پھل اٹھاؤ اس کا ذائقہ ہی مختلف ہے۔ یہ ساری چیزیں دیکھنے والے بھی ہوں گے اور کچھ ایسے بھی ہوں گے جو میرے رہنما کی قیادت میں وہاں جائیں گے، اور ان کو ان چیزوں کے بجائے اپنے رب کا دیدار کہاں ہے، رب کا دیدار کہاں ہے، وہ رب کا دیدار نہیں ہو رہا ہے۔ وہ ایسی چیخو پکار مچائیں گے اس جنت میں، وہ اس طرح روئیں گے، اس طرح تڑپیں گے کہ وہ خدا کی ذات جانتی ہے، اس کے فرشتے جانتے ہیں۔ وہ دوزخ والے کہیں گے کہ یہ جنت والے اس جنت میں اتنے بے قرار ہیں کہ ہم دوزخ والے اس دوزخ میں اتنے بے قرار نہیں ہیں۔ وہ دوزخ والوں کو ان پر رحم آئے گا کہ سبحان اللہ ہم تو یہاں جل رہے ہیں، بول رہے ہیں، لیکن اتنی تکلیف ہمیں نہیں ہے، اتنی پریشانی ہمیں نہیں ہے، اتنی اذیت ہمیں نہیں ہے۔ یہ جو قافلہ وہاں پہنچا ہے، یہ جو جنت میں بیٹھے ہیں، یہ اتنی بے قرار ہیں۔ دوزخ والے اپنا عذاب بھول جائیں گے، ان جنت والوں کے لیے دعا کریں گے، اے پروردگار ہم جس حال میں ہیں سو ہیں، ان بیچاروں پر رحم کرو، ان کا مطالبہ پورا کرو۔ یہ ایسا لگاؤ ہوگا جنت والوں کا دوزخ والوں کے ساتھ، ایسا لگاؤ ہوگا دوزخ والوں کا جنت والوں کے ساتھ، وہ ایک دوسرے کا خیال کریں گے۔ یہ خدا کا کرشمہ ہے۔ کوئی انہونی بھی ہو سکتی ہے نا دوستو، خدا کے سامنے کیا چیز ناممکن ہے، خدا کے سامنے کیا چیز ناممکن ہے۔ ایسے قافلے کا اگر حصہ بننا چاہتے ہو، اس رنگ میں اگر قیامت کے دن اٹھنا چاہتے ہو، پھر اٹھو، کمر بستہ ہو جاؤ، اپنے وعدے نبھاؤ، کام دکھاؤ، کچھ کر کے دکھاؤ۔ اوپر چادر لے کر لب سونے کا وقت نہیں ہے، رضائی لے کر چھپنے کا وقت نہیں ہے، میدان عمل میں اترو۔ یہ اسٹیج تمہارے لیے سجا ہوا ہے، تم میں سے ہر ایک کو خدا نے بڑی صلاحیتوں سے نوازا ہے۔ دعوت عام ہے، آ جاؤ اس میری اسٹیج پر، دکھاؤ اپنا ہنر۔ کون سی صلاحیت ہے تم میں؟ اگر تمہارے دل میں احساس دل ہے، مکھے چاہیے ہوا ہے تو اردو میں گالا ہے، دل سندھی میں گالا لائے چبیتی۔ اگر تجھی دل میں درد آئے، احساس آئے، یقین کر تو گھنو کچھ پانچے رب جی بارگاہ میں پانچی ان احساس درد کے عاجزی ہٹھائیں کے پیش کرے گھنو کچھ کرے سکی۔ خدا کے راضی کرن مشکل کونے دوستو، سچو پیار کھپے۔ کدے ڈٹھو ہے تو ان بارڑے کے جڑے ماں جی سورن واری کیفیت ہوں دیا، ویم جو وقت ہوں دوا، دائی ان ماں جے متھا پوچن دیا، ان جی مدد کر دیا۔ وہ ننڈڑو معصوم بار ماں جے پیٹ کا باہر ہی دوا، سب کھا پہریاں ان کے دھوئی صاف کرے سینے سا لگائن واری وہ دائی ہوں دیا۔ دائی کارڈے رنگ جی بھی تھی سگے تھی، رنگ سب سونا ہے۔ اساں میں یہ اشتعال مات چواد منہ میں یا خرابی آہے جو اساں میں رنگ جے کرے اساں ایک طرح سا تفریق کندائی تو ہی بھوروا ہی کارو، پر بار کھا محبت کرن سکھو، بار کھا محبت کرن سکھو۔ ایک اللہ وارو چاہے تھو تو ایڑے ہی ایک بارے سا مجھے ملاقات تھی، ان کے ماں پان سا گھر پانچی کار میں بیارے، وہ ماں ساتھ ہندو ہوئے پر ان جی خدمت کرن واری دائی ہوں دی۔ شکل ان جی کا خوبصورت کان ہوئی، افریقن نسل جی وہ عورت، شکل ان جی موٹی موٹی، نک ان جو بدھو،
कोजी शकिल जी हुई, पर ॿार उनखे भाकुर पाईंदो हो, उनजी झोली में विहंदो हो, उन सां खेॾंदो। उनजी माउ बि गॾु आहे, उहो दरवेश अल्लाह वारो बि आहे। कार में वेठो आहे, कार हलण शुरू कई, ॿार रड़ियूं शुरू कयूं पंहिंजी दाईअ लाइ। उहा किथे आहे? चवे थो असां हुनखे पैसा ॾिना, हुन पैसा फिटा करे छॾिया। उहो चवे थो दरवेश जॾहिं मंज़िल ते पहुतासीं हुनखे मिठाई ॾिनीसूं जेका हुनखे वणंदी हुई, चॉकलेट पेश कयासीं, चॉकलेट फिटा करे छॾी। हुनखे रांदीका ॾिनासीं, हुन रांदीका फिटा करे छॾिया। उहा वरी वरी उन पंहिंजी अफ्रीकन नस्ल वारी दाईअ खे बि यादि करे त उहा मुंहिंजी अम्मा काॾे वई, मुंहिंजी बुआ काॾे वई। उहो रोअंदो रहियो। हुनजी जेका बेसुकूनी बेचैनी कंहिं बि शइ ख़तमु न कई। दोस्तो, त हिकु ॿारड़े जो प्यार हिकु औरत सां जॾहिं जुड़ी वियो त पोइ उहे जेके दुनिया में जन्नत नज़ीर शयूं आहिनि, जेके मिठियूं मिठियूं ख़ूबसूरत ऐं लज़ीज़, उहे उनखे न पियूं वणनि। उहो छा ख़्यालु आहे जंहिंजो ख़ुदा सां मोहबत वारो रिश्तो जुड़ी वञे, अहिड़ी ज़ात सां जो उनखां वधीक ॿियो को सोनो आहे ई कोन। अहिड़ी ज़ात सां जेको सभिनी खां वधीक पंहिंजे ॿारनि सां प्यार करे थो। अहिड़ी ज़ात सां जेको केॾो बि गुनाह में लुथड़ियल माण्हू, जंहिंखे मख़लूक दुकिया धिकारे छॾे, उनखे पंहिंजो न बनाए, दुत्कारे छॾे। उहो दुत्कारियल इंसान में जॾहिं पंहिंजे रब खे पुकारे, हू चवे त लब्बैक या अबदी, मुंहिंजा बाना मां हाज़िर आहियां। दाई वारो प्यार, माउ वारो प्यार थोरो ज़हन में आणियो ऐं ख़ुदा जो प्यार ज़हन में आणियो। पोइ जॾहिं अहिड़ो काफ़िलो तव्हांखे रोज़े क़यामत थोड़नि ई माण्हुनि ते नज़र अची वञे त हिन में कहिड़ो अचंभो आहे, कहिड़ो उजूबो आहे। ॿारड़ो रोए पियो, माखी न पई वणे, मिठाई न पई वणे, रांदीका न पिया वणनि, पैसा न पिया वणनि, त उन्हनि आशिक़नि खे जेकॾहिं जन्नत में मज़ो नथो अचे, उहे बि तड़पनि था। त दोस्तो, उन्हनि आशिक़नि जे उन इश्क खे उहो ॿार सम्झी सघे थो, पर असां जहिड़ा जेके होशियार ऐं चालाक आहिनि ऐं अयार ऐं मकार आहिनि, असां जहिड़ा शायदि उहे न सम्झी सघनि। तव्हांजी मर्ज़ी आहे, उहो ॿार वारो इश्क करणु सिखो या चालाक वारो इश्क करणु सिखो, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजो इंतिख़ाब। मां अर्ज़ पे कयो त जॾहिं उहो कवर में वेंदो, उनजो इस्तक़बाल छो थींदो त हीउ उहो माण्हू आहे जेको पंहिंजे धण जो ख़्यालु रखंदो हुयो, आम माण्हू न आहे। हीउ इबादत कंदो हुयो, हे सजदा कंदो हुयो, हे रुकू कंदो हुयो, हीउ ख़ुदा जी बंदगी कंदो हुयो, पर शैतान वांगुरु उन बंदगीअ ते फ़ख़ुरु कोन कंदो हुयो। मां त निमाज़ी आहियां, दिलि में त हूंदी आहे खुर, ज़ुबान सां कोन चवंदो, पर साईं जेके सुवारी वारा पटका वटका पायो घुमंदा था वठूं असां, बाबा मां त निमाज़ी आहियां, हे साईं बेदीन। अरे दोस्त, इहा शैतानी सोच आहे। शैतान बि त ईअं ई कयो न। छा कयो शैतान? इबादत फ़रिश्तनि बि कई, इबादत शैतान बि कई। अल्लाह फरमायो मुंहिंजे हिन नबी जी तहज़ीम कयो, शैतान उन खां इनकार कयो ऐं हुन जवाब में चयो मां हेॾी तुंहिंजी बंदगी कई आहे या न आहे? ईअं मतां इन ज़ाहिरी असां ॾेख वेख ते भुलिजी पऊं ऐं शैतान वारी लिस्ट में न हलिया वञूं। दोस्तो, इहो सबक़ु आहे असांजी ज़िंदगीअ लाइ। त उहो जेको ज़िम्मेदार फ़र्द जंहिंजो क़बर में इस्तक़बाल पियो थिए, फ़रिश्ता उनखे तहज़ीम पिया ॾियनि, अल्लाह जे तरफ़ां हुनखे इज़त मिले पई। छो पई इज़त मिले? त हुन निमाज़ बि पढ़ी, सजदा बि कया, रुकू बि कया, पर कॾहिं बि हुनजे दिलि में इहो ख़्यालु कोन आयो त मां इबादत कई आहे, मां सजदा कया आहिनि। उन सां गॾु हुनजे अंदरि इहो ज़िम्मेदारी जो अहसासु हुयो त मुंहिंजी औलाद आहे, उनजी तइलीम ऐं तरबियत जो मूंखे ख़्यालु रखिणो आहे। हुनखे इहो ख़्यालु थियो त मुंहिंजो अबो अम्मा आहे, उनजी ख़िदमत करणी आहे। इहा आहे सचाई। इहा छा आहे? इहा आहे सचाई। इहा आहे सचाई। इन सचाईअ खे ख़ुदा पसंदि थो करे। सिधा थियो वकूनू मा सादिकीन, जेके सचनि सां ख़ुदा रहण जो हुकुम ॾिनो आहे, उनजी वस्फ़ इहा हूंदी आहे। इहो ज़िंदगी गुज़ारण को खॿे हथ जो खेल न आहे जो मां पंहिंजे कुल्हे ते अटो ॿधी निकिरां ऐं वञी जंग में वेही रहां या 3-3 महीना वटां गश्त कंदो ऐं पोइ ते घर जी ख़बर ई न हुजे। इहो ज़िम्मेदार फ़र्द न आहे। दोस्तो, असांखे पंहिंजे तरीक़त में इन जी तलक़ीन नाहे कयो। इज़त, मां ॻाल्हि पियो कयां त क़बर में इज़त कंहिंजी पई थिए,
मां अर्ज़ थो कयां त महशर जे मैदान में इज्जत कंहिंजी पई थिए। इन जे करे इसलिए सब मेरे भाइयों, अपने अंदर ये चीजें पैदा करने की हम सबको जरूरत है। इसके बगैर हमारे मुआशरे में तरतीब नहीं आएगी, हमारे हालात में तब्दीली नहीं आएगी, हमारे अंदर बेहतरी नहीं आएगी। देख रहे हैं हम कि इबादत गुजार पहले से ज्यादा हैं। कराची में जाएं, मस्जिदें भरी हुई हैं। जुम्मा नमाज के लिए निकलो तो आप किसी चौराहे पर फंस जाते हैं कि भाई वो मेन रोड जो है, बड़ा रोड, वो जुम्मा नमाज पढ़ने वालों ने बंद कर दिया है। 40-40 मिनट लोग खड़े हैं। इतने नमाजी माशाल्लाह है, अल्लाह उनको और तौफीक दे। उम्रा पर जाने वालों की तादाद पहले से बढ़ गई है, अल्हम्दुलिल्लाह, अच्छी बात है। हज करने वाले शौकीन और अपनी मोहब्बत और इश्क में जाने वाले भी बहुत ज्यादा हैं। लेकिन इसके साथ जिस चीज की तरफ मैं इशारा कर रहा हूं, कोई फारसी नहीं बोल रहा हूं, और भी करने के काम हैं। एक जल्दबाज इंसान उन जिम्मेदारियों से अपनी गर्दन छुड़ाने की कोशिश मत करो। अगर मुमताज काफिले का फर्द बनकर कयामत के दिन सुरखरू होना चाहते हो खुदा की बारगाह में, तो ये सारे हुनर हम और आपको सीखना पड़ेंगे। आपने सुना होगा वो बुखारी शरीफ की हदीस में कि 3 लोग जा रहे थे। वो जाते जाते रास्ते में बारिश होने लगी, शदीद बारिश हुई, और इतनी बारिश हुई कि वो भीगने लगे। तो उनको कोई छुपने के लिए साया नहीं मिला, तो एक गार में घुस गए ताकि वो लम्हे, वो घड़ियां अंदर गुजारें। जैसे रात बारिश हो रही थी, हम दुआएं कर रहे थे, तो वो भी अंदर घुस गए और सोचा कि जब तक बारिश रुक जाए तब तक गार के अंदर रहते हैं। खुदा की करनी ऐसी हुई कि बारिश की ज्यादती की वजह से, मूसलाधार बारिश की वजह से, ऊपर से कोई बहुत बड़ा पत्थर लढ़क कर नीचे आ गया। वो लढ़कते 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 उस गार के दहाने पर इस तरह आकर बैठ गया कि उस गार का दहाना बंद हो गया। ये कौन फरमा रहा है? बनी इसराइल का वाकया हमारे प्यारे नबी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम बयान कर रहे हैं। और मैं क्या बात अर्ज कर रहा हूं कि सच्चे लोग कौन होते हैं। और ये आज इस क्या अर्ज कर रहा है कि इबादतें एक जगह हैं, उसके साथ सच्चाई की बात हो रही है। और ये अर्ज करना चाह रहा हूं कि खुदा कहता है कि सच्चों के साथ रहो। समझ में आ रही है बात आपको? तो गार में वो महसूर हो गए, बारिश रुक गई, बाहर निकलने का रास्ता नहीं मिल रहा है। उन्होंने अंदर से उस पत्थर को धकेलने की कोशिश की, लेकिन वो मनु वजनी पत्थर हिल के नहीं दे रहा था। बहुत कोशिश की, कोशिश के बाद मायूस होकर बैठ गए, दुआएं करने लगे। वो दुआ के बाद भी वो पत्थर हिल के नहीं दे रहा था। तो एक शख्स ने मशवरा दिया कि शायद खुदा को ऐसी चीज जो सबसे ज्यादा पसंद है उसका वास्ता हम दें, तो हो सकता है खुदा हमारी ये मुसीबत टाल दे। उनमें से एक ने कहा कि हाँ, मुझे ये एक चीज समझ में आती है कि खुदा को सच्चाई से प्यार है। खुदा को सच्चाई से प्यार है। आओ आज खुदा के सामने सच बोलते हैं। उसने हाथ उठाया, वो कहने लगा कि परवरदिगार, मैं गुनहगार बंदा हूं, मैंने सैकड़ों गुनाह किए हैं। लेकिन एक मर्तबा ऐसे हुआ कि एक मजदूर मेरे पास आया, उसने काम करना था, और काम करने के बाद मुझे उसको कुछ चावल देने थे, सा, एक टोया, उर्दू में उसका तर्जुमा कुछ भी हो सकता है, मुझे यहां इससे ज्यादा। तो जब वो काम करते करते हमारी किस बात पर कुछ नाराजगी हो गई, को गुफ्तगू हुई, और वो काम खत्म करने के बाद उसने पैसे नहीं लिए, वो चला गया। वो कहता है कि मुझे ये ख्याल आया कि इन चावलों का मैं क्या करूं। कहता है कि वो मौसम ऐसा था कि चावल काश्त किए जा सकते थे, मैंने काश्त करके वो चावल जमीन में डाल दिए। खुदा की शान, वो बेहतरीन फसल हुई, इतनी अच्छी फसल हुई कि वो जब मैंने बेचा उसको काफी पैसे मिल गए। उन पैसों के बदले में मैंने भेड़ और बकरियां खरीद ली, और वो भेड़ बकरियां एक दो नहीं थी, काफी भेड़ बकरियां थी।
اب میں اپنے ہی خیال میں لگا ہوا ہوں بھیڑ بکریاں وہاں ہیں. بڑے عرصے کے بعد اس مزدور کو یاد آیا کہ بھائی میں نے تو اس سے مزدوری نہیں لی تھی. وہ میرے پاس آیا اور مجھے کہا کہ بھائی وہ جو ایک سا ٹویا یعنی کہ 2-3 کلو چاول جو میرا تمہاری طرف بنتا ہے وہ مجھے دے دو، مجھے ضرورت ہے. تو کہتا ہے کہ میرے دل میں یہ خیال آیا کہ جھوٹ بولنے کا کوئی فائدہ نہیں. میں نے اس کو کہا کہ یہ بھیڑ، یہ بکریاں، یہ پورا ریوڑ تمہارا ہے. وہ مجھے کہنے لگا کہ بھائی یہ میں نے تو ایک سا کا کہا ہے، یہ بھیڑ بکریاں کہاں سے آ گئی؟ اس نے کہا میرے بھائی تم چلے گئے تھے لیکن وہ چاول میرے پاس تھے تو میں کھا بھی نہیں سکتا تھا، استعمال بھی نہیں کر سکتا تھا، بیچ بھی نہیں سکتا تھا. میرے دل میں آیا کہ میں ان کو کاشت ہی کر لوں. وہ کاشت ہو گئے اور ان کو بیچ کر یہ بھیڑ بکریاں آ گئی. تو اس نے وہ بھیڑ بکریاں لی اور وہ چلا گیا. اے میرے پروردگار، یہ عمل اگر تیرے پاس اچھا ہے تو اس مصیبت کو ٹال دے. تو حضور علیہ الصلوۃ والسلام فرماتے ہیں کہ دعا جیسے ہی اس نے پوری کی تو اس پتھر میں حرکت پیدا ہوئی، وہ تھوڑا سا ہل گیا، ہٹ گیا. یہ سچائی والی دعا. ہم سوچتے ہیں دعا قبول کیوں نہیں ہوئی ہے، ہم شکوہ کرتے ہیں. یہ سچائی والی دعا، سچوں والی دعا، ذمہ دار فرد کی دعا. اپنے پیٹ کے اور حرص کے پیچھے بھاگنے والا تو ہر کوئی ہوتا ہے، اوروں کے حق کا خیال رکھنے والا ہر کوئی نہیں ہوتا. اور ہم اور آپ کو آج یہ عزم کر کے اٹھنا ہے کہ ہمیں ان عام لوگوں کی طرح نہیں بننا ہے. ہمیں نبی کے پسندیدہ، اللہ کے پسندیدہ، ہمارے مشائخ کی تعلیمات پر عمل کرنے والے ان سچوں والے راستے پر چلنا. آسان نہیں ہے، تعریف نہیں ملے گی، کوئی حاجی ہمیں نہیں پکارے گا، یاد رکھیے گا. کوئی لقب شکب نہیں ملیں گے، لیکن کسی کی تعریف اور کسی کی ملامت کی پرواہ سچوں کو نہیں ہوتی. اتنے میں دوسرا بندہ کھڑا ہو گیا. اس نے کہا کہ پروردگار، میرے والدین بوڑھے تھے، میری اولاد بھی تھی، میں کام کرتا تھا، میرا معمول تھا کہ جیسے ہی میں آتا تھا واپس اپنے والدین کو بکریاں دھو کر ان کا دودھ پلاتا تھا. میں آ گیا، اتفاق سے میرے بوڑھے والدین سو گئے، مجھے دیر ہو گئی. میں ہاتھ میں کٹورا لے کر دودھ ڈال کے کھڑا رہا کہ کب یہ اٹھتے ہیں میں ان کو دودھ پلاؤں. کھڑے کھڑے بہت ٹائم ہو گیا، تاکہ وہ صبح کے ٹائم جب جاگے تو میں نے ان کو دودھ پلایا، کیونکہ میرا دل نہیں چاہ رہا تھا کہ میں اپنی ڈیوٹی میں کوئی کمی کروں. میں کھڑے کھڑے صبح ہو گئی. جب اٹھے تو میرے والدین کے چہرے پر بہت پیار تھا کہ میرا بیٹا، ہمارا بیٹا اتنا خیال رکھتا ہے، اتنا پیار رکھتا ہے. اور وہ مسکرائے اور انہوں نے دودھ پی لیا. اے پروردگار، اگر یہ میرے عمل کی تیری نظر میں قبولیت ہے تو پھر یہ مصیبت آسان کر. کہتے ہیں کہ وہ پتھر اور بھی نیچے ہو گیا، راستہ کھلنے لگا. اسی طرح میں طوالت میں نہیں جاتا. تیسرا بھی واقعہ ہے، تاکہ اس نے بھی اپنی سچی بات کہی تو وہ پورا پتھر ہٹ گیا اور ان کا راستہ کھل گیا. یہ کون لوگ تھے؟ یہ وہ لوگ تھے جو اپنی ذات کے لیے نہیں کر رہے تھے. وہ یہ نہیں، وہ کہہ سکتے تھے میں نے 10 عمرے کیے تھے، اے پروردگار میں نے طواف بھی کیے تھے، میں نے حج بھی کیے تھے، میں نے نفل بھی پڑھے تھے، میں نے یہ بھی کیا تھا. وہ کہہ سکتے تھے، نہیں کہہ سکتے تھے. لیکن انہوں نے کیا بات کہی؟ وہ اپنی عبادت کا ذکر کرنے کے بجائے انہوں نے خدمت کی بات کی. اوروں کی خدمت کی تھی، اوروں کا خیال رکھا تھا. یہ ہم اور آپ کو سلیقہ سیکھنا پڑے گا. سمجھ میں آ رہی ہے بات؟ نہیں آ رہی؟ جزاک اللہ. اساں کے یہ سلیقو سکھڑو پوندو. جیکنے سبانے اساں مشت قبر میں قیامت میں خدا جے طرفاں وہ استقبال عزت حاصل کرنا چاہیے ہوتا، ہن دنیا میں عزت حاصل کرنا چاہیے ہوتا جیکا پیسن ڈوکڑن سان ملندی. کمر بستہ تھو، اگتے بدو، پانچے مرشد کامل سا محبت ہیں تعلق قلبی جو رشتو پکو استوار کیو. چھو تے جے مرشد کے سنیاتو، جے مرشد کامل کے سنیاتو، کامل مرشد جہن جی صحبت میں وہی بہتری اساں جے طبیعت میں اچے، اساں جے عادتن میں بہتری اچے، اساں جے اندر سچائی جو جذبو پیدا تھے، اساں جے اندر احساس پیدا تھے. بین جی ٹنگ چھکڑ چھڑے ڈیوں،
ॿियनि जा ऐब ॻोल्हण छॾे ॾियूं, ॿियनि खे बुरो भलो चवण छॾे ॾियूं, जंहिंजी सोबत में वेही तकबुर दिल मां निकिरी वञे उनखे चइबो आहे मुर्शिद कामिल। जंहिं अहिड़े मुर्शिद कामिल जो दीदार कयो उन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीदार कयो। जंहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीदार कयो उन ख़ुदा जो दीदार कयो। अबुल हसन खरकानी रज़ी अल्लाह ताला ने महमूद गज़नवी जे साम्हूं वेही फरमायो हुयो त जंहिं अबुल हसन खे ॾिठो, अबुल हसन खरकानी वॾे शर्फ़ ऐं शान वारा असांजे सिलसिले नक्शबंदी जा बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि। उन्हनि छा चयो? जंहिं अबुल हसन खे ॾिठो उनजी बख़्शिश थी वई। वॾी ॻाल्हि आहे दोस्तो, जंहिं अबुल हसन खे ॾिठो उनजी बख़्शिश थी वई। गज़नवी महमूद पढ़ियो लिखियो माण्हू हुयो, उन बि काफ़ी किताब पढ़ी रखिया हुया। उन रड़ करे चयो साईं ॾिसण सां, तोखे ॾिसण सां बख़्शिश थी वई। अबू जहल बि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिठो, पोइ उनजी बख़्शिश कोन थी। अबुल हसन खरकानी फरमायो त महमूद ज़रा सोच, अक़ल इस्तेमाल कर। अबू जहल जे ॾिसण में सिदक बि शामिल कोन हो, सच्चाई बि शामिल कोन हुई ऐं ईमान बि शामिल कोन हुयो। तंहिंजे करे हू बख़्शिश खां रहिजी वियो। असांजो इहो ईकान आहे, मुर्शिद दा दीदार वे बाहू सानो लख किरोड़ा हजा। असांजो ईकान आहे, यकीन आहे त मुर्शिद खे जॾहिं ॾिसूं था त ख़ुदा जो जलवो मुर्शिद जे चेहरे में नज़र अचे थो। दिलियूं सैराब थियनि थियूं, दिलनि खे सुकून मिले थो, यकसूई पैदा थिए थी, दुनिया जा कम आसान थियनि था, मुसीबतूं हल थी वञनि थियूं। इन जे करे दोस्तो, जॾहिं असां पंहिंजे क़यादत वाले जी क़यादत में हलियासूं, पोइ जिथे बि असांखे क़ाइद वठी विया, जंहिं बि जॻह ते वठी विया, जंहिं बि मक़ाम ते वठी विया, बेहिश्त में वठी विया या ॿी जॻह वठी विया, पर असांखे पक आहे त असांजे क़ाइद जी निगहबानी में जॾहिं वेंदासूं त असांजो शौक़ु महिमानी खाइण वारो न हूंदो। मूंखे यकीन आहे महिमानी खाइण वारो शौक़ु न हूंदो। असांखे दस्तरखान में दिलचस्पी न हूंदी, असांखे महलात में दिलचस्पी न हूंदी। असांजी दिलचस्पी हूंदी त मीज़बान किथे आहे। असांजी में खुराक मीज़बान जो दीदार, असांजी उंज लहंदी जॾहिं मीज़बान जो सां लिका ऐं दीदार थींदो, उहो कहिड़ो मंज़र हूंदो, उहो कहिड़ो नक्शो हूंदो, उहो कहिड़ो अंदाज़ ऐं तरीक़ो ऐं रूप ऐं रंग हूंदो, उनखे ख़ुदा ई ॼाणे थो। अचो त अॼु उन्हीअ लम्हे जे लाइ तयारी कयूं, छो त इहो सुते कोन मिलंदो। सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुते कोन मिलंदो। उतो हिम्मत कयो, पंहिंजे कारोबार में महिनत कयो, पंहिंजी पोख में महिनत कयो, पंहिंजे बागनि में महिनत कयो, पंहिंजे दुकाननि में महिनत कयो, पंहिंजी मुलाज़मतुनि में महिनत कयो, पंहिंजे सफ़र हज़र में तव्हां ज़िम्मेदारीअ सां कमु कयो, पंहिंजा फ़राइज़ पूरा कयो ऐं पंहिंजे भाइरनि जी मदद कयो, पंहिंजे वालिदैन जो अदब कयो, पंहिंजी औलाद सां प्यार कयो, पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक कयो, हिकु ज़िम्मेदार फ़र्द वांगुरु रहो। सुभाणे तव्हांखे महिमानीअ ते टरखायो न वञे, बल्कि मीज़बान तव्हांखे चओ अचो हेॾे अचो, हेॾे अचो। खपे या शइ, खपे या शइ। बाबा हलवे खाइण लाइ बि मुहांडो खपे थो, हलवे खाइण लाइ मुहांडो खपे थो। अचो त तयारी कयूं। ऐं इहा एतिरी सवली ॻाल्हि कान्हे का। मूंखे उमेद आहे त जेकी मुंहिंजी दिलि में आहे उन्हनि शयुनि खे लफ़्ज़नि जी सूरत में तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कई अथमि। मूंखे उमेद आहे त तव्हां उन जे मफ़हूम खे सम्झण में कामयाब थिया हूंदव। थी सघे थो इन में का कमी बेशी हुजे, थी सघे थो इन में का घटि वधाई हुजे, ख़ुदा उनखे माफ़ करे। ऐं जेका उन में दुरुस्त ॻाल्हि न हुजे तव्हां उनखे छॾे ॾियो, जेका दुरुस्त ॻाल्हि हुजे उनखे क़बूल कयो। मुंहिंजी गुफ़्तगू ज़रूरी त न आहे सभई सही हुई, कंहिंजी बि गुफ़्तगू ग़लति थी सघे। जेका सही ॻाल्हि हुजे उनखे सही चवणो आहे, जेका ग़लति ॻाल्हि हुजे मौलवी चवे, पीर चवे,
सियासतदान चवे, डॉक्टर चवे, इंजीनियर, जे ग़लति ॻाल्हि थी उहा ग़लति आहे। तिवालत में वञण जे बजाए जे दोस्तनि तव्हां असांजे साम्हूं गुफ़्तगू कई, जमायत गॾिजी पंहिंजे पंहिंजे ज़िम्मेदारियुनि खे पूरो पई करे। असांजा नौजवान कारोबार ॾे माइल पिया थियनि, असांजा नौजवान दुकान खोलनि पिया, असांजा नौजवान बिज़नेस कनि पिया, असांजा नौजवान तुलबा पंहिंजे नौजवाननि जी तइलीम जे मैदान में मदद पिया कनि। उन्हनि खे यूनिवर्सिटियुनि ताईं वठी वञण जे लाइ हू कोशान आहिनि। मास्टर्स कराइण खां पोइ डॉक्टरेट लाइ सोचे रहिया आहिनि। असांजूं न्याणियूं बि पोइते न आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, जॾहिं दोस्त अल्लाहाबाद में बि पंहिंजे औलाद जो ज़िक्र कंदा आहिनि ऐं उन सां गॾु हीअ बि चई वेंदा आहिनि से मुंहिंजो पुटु बि ग्रेजुएशन कई आहे, मुंहिंजी न्याणी बि ग्रेजुएशन कई आहे, त मुंहिंजी दिलि ठरी पवंदी आहे, मुसरत मिलंदी आहे, ख़ुशी मिलंदी आहे। तलबुल इल्म फरीज़तुन अला कुल्ल मुस्लिमिन व मुस्लिमतिन। इल्म जो हुसूल फर्ज़ करार ॾिनो वियो आहे, फर्ज़। ए दोस्तो, फ़क़ीरो सम्झो, इबादतूं करे करे गोॾा घसाए छॾियासीं, भली कयो दोस्तो, पर इन सां गॾु ही बि त ज़िम्मेदारियूं पूरियूं कयो न दोस्तो। मस्जिद मां हमराह निकिरे ई कोन थो, घर में ऊंदहि लॻी पई आहे। उमिरे त हलियो वियो माशाअल्लाह, ज़ियारतूं वञी कई, पर पोयां बालदा बीमार आहे, उनजी ख़बरगिरी करण वारो केरु कोन्हे। हमरा उमिरो त करे आयो अल्हम्दुलिल्लाह, पर न्याणीअ जी तइलीम जो बंदोबस्तु करे कोन सघियो, त इहो कमु अधु थियो अधु कोन थियो। हमरा हज ते त हलियो वियो, पर पंहिंजे न्याणीअ जी शादीअ जे लाइ सोचे ई कोन थियो। हिक ॿिए जी मदद कयो। जेकॾहिं को ज़राअत पेशे असांजो दोस्त आहे, उनजे सारियुनि जो फसल सुठो थो थिए, उनजे कणिक जो फसल सुठो थो थिए, भर पासे में उन सां को ॿियो दोस्त आहे जंहिंजो फसल सुठो नथो थिए, त उनखे घुर्जे त पंहिंजी मालूमात उन ताईं पहुचाए। त दोस्त, तोखे ही तरीक़ो अख़्तियार करणु खपे। हिते मूंखे ख़बर आहे हिन इलाइक़े में रहवासी पोखराह करण वारा आहिनि, उनखे सम्झाए त दोस्त, ही तुंहिंजे चांवरनि जे फसल में पाणी हेतिरो अचणु खपे, कलर हेतिरो अचणु खपे, ॿिज ही हुअणु खपे, तुंहिंजो फसल भलो थींदो, अलाह कंदो। ए ॾिसण वारा, ए मुंहिंजा दोस्त, जे तूं हुनजी मदद कई, उन चांवरनि जे फसल में, उनजे कणिक जे फसल में, उनजे बाग़ जे हाल में तूं उनजी मदद कई, ख़ुदा तोखे ॾहूणो ॾींदो इंशाअल्लाह। मुंहिंजी दिलि थी चवे, मुंहिंजी दिलि थी चवे, ख़ुदा तुंहिंजा खीसा भरे छॾींदो, ख़ुदा तुंहिंजा बैंक बैलेंस वधाए छॾींदो। कंजूस पाई कॾहिं बि फ़क़ीरनि खे नथी सूए। को दुकान वारो दुकान हलाए थो, उनजो कारोबार सुठो आहे, उनखे तरक़ी पई थिए, पर भरिसां को ॿियो दुकान वारो हुनजो दोस्त आहे, जमायत जो फ़र्द आहे, उनजे दुकान में तरक़ी नथी थिए, त हुनजी मदद करे, हुनखे मालूमात ॾे, हुनखे तरीक़ा ऐं ढंग सेखारे त कहिड़े नमूने पंहिंजे कम खे उहो बहितर करे सघे थो। असां सभिनी जे मथां इहो कर्ज़ आहे, जेका मालूमात असां, हुज़ूर छा फरमाए, बल्लिगू अन्नी वलौ कान आयतन। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया जो इल्म बि असांखे ॾिनो हुयो, उथण वेहण बि सेखारियो, यतीमनि सां ई हलो, ग़रीबनि सां ई हलो, पाड़े वारनि सां ई हलो, पीउ माउ जो हीअं अदब कयो, महिमान नवाज़ी हीअं कयो, महिमाननि जी ख़िदमत हीअं कयो। इहे सभु ॻाल्हियूं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इल्म सां प्यार कयूं, वेंदे इन हद ताईं चयूं त आलिम जो मक़ाम इबादत गुज़ार खां, आलिम इहो ठल्लो जेको किताबनि जा वॾा थुल्हा बंडल पढ़ियो वेठो आहे, उन आलिम जो ज़िक्र कोन पिया कयूं। उहो आलिम जंहिंजे दिलि जे अंदरि रोशनी आहे, जेको रोशनीअ सां गॾु हले थो, जेको दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए हले थो, जेको ठलियूं ॻाल्हियूं ॿुधाए पंहिंजो उल्लू सीधो करे, पंहिंजो मक़सदु पूरो करे, पंहिंजे लाइ को मान मर्तबो हासिल करे, भली केॾो वॾो आलिम हुजे, उहो आलिम पूरो कोन्हे। उहो आलिम जेको रोशनीअ सां गॾिजी हले ऐं उन रोशनीअ में सवनि खे गॾु वठियो पियो हले, उन रोशनीअ में ॿियनि खे बि तरक़ीअ जे रस्ते ते गामज़न करे पियो। मां उन आलिम जो ज़िक्र थो कयां जंहिं सिरात मुस्तक़ीम ते हलणु सिखियो आहे, जेको दुनिया जे हिन ज़िंदगीअ खे सुहिणे बनाइण जी कोशिश में आहे। छो त ख़ुदा चयो आहे त मूंखां दुनिया बि सुहिणी घुरो। छा चयो आहे ख़ुदा? रब्बना आतना फी दुनिया हसन, दुनिया जो खानो ख़राब न कयो। तव्हांखे छो था चऊं वण लॻायो, तव्हांखे छो था चऊं त माहौल ख़राब न कयो, प्लास्टिक बैग हिते हुते न फैलायो, तव्हांखे छो था अर्ज़ कयूं त पंहिंजूं नालियूं साफ़ रखो।
गंदगी ग़िलाज़त वारो पाणी वाटर कोर्स ऐं नहरुनि में न उछलायो। बदकिस्मतीअ सां अॼु असांजे हुकूमत जो उन तरफ़ तवजो कोन्हे। इहो ई पाणी जेको गंदगी ग़िलाज़त वारो गटर वारो असां नहरुनि में शाख़ुनि में फिटो था कयूं, अॻिते उहे माण्हू पीअनि था, उहो पाणी जानवर पीअनि था ऐं उहे माण्हू बीमार थियनि था, उन्हनि जी ज़िंदगी ख़तरे में अचे थी। असां हथल इम्कान कोशिशि कयूं त अहिड़ी हरकत न कयूं। पंहिंजूं नालियूं साफ़ रखो, पंहिंजूं गलियूं साफ़ रखो, छो त हुज़ूर फरमायो आहे त ख़ुदा खां दुनिया जी बि सुहिणाई घुरो। रब्बना आतिना फि दुनिया हसन, माहौल खे सुहिणो बनायो। फ़क़ीरो जिते रहो था, पंहिंजे घर में रहो था, घर साफ़ हुजे। गैर ज़रूरी शयूं घरनि में असांखे गॾु न करणु खपनि। फर्नीचर जा ढेर लॻाए छॾिया। अरे बाबा ज़रूरत तोखे केतिरी आहे? महांगा महांगियूं शयूं वठी रखी छॾियूं जेके इस्तेमाल, मां पंहिंजी ॻाल्हि पियो कयां, तव्हां त ईअं कोन कंदा, वठी छॾियूं जेके इस्तेमाल में ई कोन अचनि। बाबा असांखे ईअं न करणु खपे। जेतिरी ज़रूरत आहे ओतिरो सामान वठो ऐं जेके बि शयूं घर में रखियूं अथव उहे सलीक़े सां रखो, उन्हनि जी सफ़ाईअ जो ख़्यालु रखो। हुज़ूर फरमायो अन निज़ाफ़त निस्फुल ईमान, सफ़ाई ईमान जो अधु आहे। वञो उनजे घर में सोफ़े ते हथु रखो, हथु सॼो मिटी सां भरियो पियो आहे, वॾो सेठ साहब, हा उहो कॾहिं सोफ़े खे साफ़ करण जी हुनखे तौफ़ीक़ ई कोन मिली। वञो बाथरूम में मिसाल को अर्ज़ थो कयां त से हुनजो गटर लाइन ब्लॉक लॻो पियो आहे, हुनजो जेको जेका हूंदी आहे बेसन, उन जेको पाइप ब्लॉक लॻो पियो आहे। इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, इहे तव्हां असां कंदासीं, असांजा बच्चा सिखंदा, असांजी औलाद सिखंदी। घरनि में शयुनि जा अंबार न लॻायो। जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त जेतिरियूं घणियूं शयूं गॾु कंदो ओतिरो पुछाणो बि तव्हां खां थींदो। ज़रूरत वारियूं शयूं गॾु कयो, इन में असांजी भलाई ऐं निजात आहे। त इंशाअल्लाह हिक ॿिए जो हथ हथ में वठी हलंदासूं। अचो त असां हथ हथ में मिलाए अहद कयूं त हिक ॿिए जी मदद कंदासूं। इंशाअल्लाह क़बर में बि गॾु, क़यामत में बि गॾु। उन मुहम्मदी नक्शबंदी गफ़ारी बख़्शी काफ़िले में हथ हथ में ॾेई हलंदासीं। रहनुमा असांखे जिथे बि वठी विया, मूंखे यकीन आहे त असांखे मिज़बान सां मुलाक़ात नसीब थींदी। त इहो हथ हथ सां वठी हलो, कंहिं हिक ॿिए जो हथ न छॾियो, हिक ॿिए सां गॾिजी हलो, हिक ॿिए जी मदद कयो, कंहिंखे परेशान न कयो, कंहिंजे लाइ तकलीफ़ ऐं ज़हमत जो बाइस न बणिजो। इंशाअल्लाह इहो हथ हथ में आहे, इहो हथ हथ मां न निकिरंदो। इन वाग में असां वागियल आहियूं, इन कतार में असां कतारियल आहियूं। जहिड़ा बि आहियूं, लूला लंगड़ा कमज़ोर जहिड़ा बि आहियूं, इन कतार में कतारियल आहियूं। इंशाअल्लाह इन जज़्बे सां अॻिते वधंदासूं, थोरा ई थोरा, को फ़िक्र कोन्हे। मूंखे पक आहे जेके तव्हां हिते वेठा आहियो, मुहम्मदी नक्शबंदी गफ़ारी बख़्शी, ये जेके बि नौजवान वेठा आहिनि, तव्हां असां सभु असां इंशाअल्लाह गऊं कोन बणबासूं, असां ताज़ी घोड़ा बणबासूं। ताज़ी घोड़ा जेको मैदान जंग में कम ईंदो आहे, जेको मंज़िल ते जल्द पहुचाईंदो आहे। इन लाइ तव्हांखे दोस्त कसरती जिस्म रखणो पवंदो। ताज़ी घोड़े जो जिस्म ॾिठो त हुनजो पेट थोरो हूंदो आहे, उनजा जेके आसा, उनजा मसल्स मज़बूत हूंदा आहिनि। जेकॾहिं पेट उनजो वॾो थी वञे त उहो डोड़ी कोन सघंदो। तव्हां एक एक फ़कीर को वो ताज़ी घोड़ा बनना है, जो अपने आप को भी तेज चलाएगा, जो उसके साथ होगा उसको भी तेज लेकर जाएगा। नौजवानों को एक ताज़ी घोड़े की तरह आगे बढ़ना है और सच्चाई को अपना शियार बनाना है। तंजीम के काम को मजबूत करना है, तालीम को हमें मुअस्सर बनाना है। मुझे बड़ा फख्र हुआ कि मेरी ननिहाल दीनपुर, जहाँ से हमारे हजरत ने शादी की, और मेरी वालदा माइज़ा के लिए आपको गुजारिश है, उनको बड़ी कलक थी कि मैं भी यहाँ आऊँ, लेकिन उनकी तबीयत अलील है, वो नहीं आ सकी। आप सबसे गुजारिश है कि मेरी वालदा माइज़ा के लिए ज़रूर दुआ करें। दरअसल जो उनका शौक था, या
یہاں آنے کا وہ مجھے بے چین کر رہا ہے. تو دعا کریں ان کے لیے. تو مجھے بڑی خوشی ہوئی جب دین پور کے علاقے کے نوجوان نے کھڑے ہو کر یہ مجھے بتایا کہ الحمدللہ اس اسکول میں پڑھنے والے بچے وہ میٹرک میں پہنچے ہیں اور انہوں نے انٹرمیڈیٹ کیا ہے، اور پھر ساتھ میں کچے کا علاقہ دین پور کے علاقے کے اس دوست نے کہا کہ ہماری 3 4 5 7 بچیاں وہ انٹرمیڈیٹ، میٹرک اور گریجویشن تک پہنچی ہیں. تو میرا سینہ جو ہے نا وہ اتنا ہو گیا، کیوں میرا وہ ننیال ہے، مجھے خوشی ہوئی. تو ہم اپنے بچیوں کو تعلیم دلائیں گے. ان بچیوں کی زبردستی شادی مت کرائیں، ان سے پوچھیں، ان سے ذکر کریں، ان سے گفتگو کریں، ان کی بات سنیں، ان کو موقع دیں، ان کو ٹائم دیں. اپنے چاچے ماموں اور خالاؤں کو خوش کرنے سے زیادہ اپنی بچی کو خوش کرنے کی بات سوچیں. تو اسی میں ہماری نجات ہے، اسی میں ہماری بلائی ہے. تو یہ ماحول بن رہا ہے جماعت کا کہ عورتوں کو عزت دینا اور ان کی خیالات کو سننا اور مل جل کے چلنا. تو آخر میں طریقے ذکر عرض کر کے میں گفتگو ختم کرتا ہوں. روحانی طلبہ جماعت کے نوجوان تعلیم کے لیے بہت اچھا کام کر رہے ہیں. اور یہاں پر ایک بات ہے، ہتے اساں جے علاقے میں وڈی ڳالھ ہے، خاندانی جھگڑا گھنا ہوندا ہے. ہکڑی قوم جو بے قبیلے سا اختلاف تھی پیو ऐं मार कुटाई ते वञी ॻाल्हि पहुती. मां सभिनी दोस्तनि खे जेके बि हिते फ़क़ीर वेठा आहियो, फ़क़ीरो दोस्तो, तव्हां अॼु हिते मुहम्मदी महिमान आहियो. मुर्शिद जे दरवाज़े ते मुर्शिदनि जे उर्स में आया आहियो. तव्हां हिकु जमायत जा ज़िम्मेदार फ़र्द आहियो. बिल्कुलु असांखे लाइक़ु न आहे जो फ़सादनि ऐं झगड़नि में पऊं. जेकॾहिं हिते अहिड़ा ॿधुरियूं वेठियूं आहिनि जंहिंजो पहिरियां फ़साद ऐं झगड़ो हुयो, इख़्तिलाफ़ हुयो ऐं वेड़ हुई, हितां न वञनि जेसि ताईं पंहिंजो इख़्तिलाफ़ इंतिशार ख़तमु करे भाकुर पाए माफ़ करे पोइ हितां वञनि. असांखे जहिड़ो न आहे करिणो. ज़मीन जे जिरेब ते 2 एकड़नि ते पंहिंजे औलाद जूं ज़िंदगियूं ख़तरे में न विझो. माफ़ करणु सिखो, दरगुज़र करणु सिखो. इन इंशाअल्लाह तव्हां सिखो मुंहिंजे नबी जी इहा वस. इन 1 एकड़ मां तव्हां इंशाअल्लाह 10 एकड़नि जा मालिक थी वेंदो. ऐं मुंहिंजा लफ़्ज़ यादि रखो, जे फ़साद में फितने में पियो त इहो एकड़ बि नसीब कोन थींदो, इहो जिरेब बि नसीब कोन थींदो, ऐं सवा फ़साद ऐं झगड़े जे ज़िल्लत ऐं रुसवाई जे ॿियो कुझु कोन मिलंदो. सम्झो था सभई? हथ मथे कयो त इन्हनि फ़सादनि खां, ख़ानदानी क़बाइली झेड़नि खां असां बाज़ रहंदासूं. ऐं बिल्कुलु कंहिंखे बि इन ॻाल्हि जी गुंजाइश न हुअणु खपे जो डंडा धुका खणी हिक ॿिए सां विड़े. इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे त हीअ अहिड़ी बहार ऐं अहिड़ी सुहिणी हवा हलंदी जो जेके मुंहिंजे हुज़ूर जा उम्मती, मुंहिंजे मुर्शिदनि जा फ़क़ीर आहिनि, उन्हनि जूं दुश्मनियूं दोस्तीअ में तब्दील थी वेंदियूं, यार थी वेंदा हिक ॿिए जा. मूंखे उमेद आहे त तव्हां इन ॻाल्हि ते ज़रूरु ध्यानु ॾींदव. ऐं बर्दाश्त जे मौज़ूअ ते दोस्त सवेर ॻाल्हायो पिए, जंहिंजी ॾाढी सुठी नौजवान गुफ़्तगू पे कई. इहो असांजो वतीरो आहे. हू चवनी तूं मच वातां वराए. सम्झो था? लिखी छॾियो घर में. हू चवनी तूं मच वाता वराए, अगराई जो करे ख़ता सो खाए. जंहिं बर्दाश्त सिखी आहे उन ज़िंदगीअ जो मज़ो वठणु सिखियो. मुंहिंजे नबीअ ते पत्थर उछलाया विया, जादूगर, मजनून, अलाए छा छा चयो वियो. मुंहिंजे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे मोट में मुस्कुराहट ॾिनी हुई. ख़बरदार केर बि कुझु चवे, तव्हांखे यकीन हुअणु खपे त इज़त इन माण्हूअ जे हथ में न आहे जेको असांखे घटि वधि पियो ॻाल्हाए. फ़इन्नल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ. ख़ुदा जे हथ में इज़त. तव्हांजी इज़त में कमी कान ईंदी, यकीन रखो. रूमी साहब बयानु करे थो त हिकिड़ो बादशाह हुयो, पंहिंजे घर जे सहन में पे फिरियो, या को अमीर हुयो, उन जे महल जे कुंड में का ॿेर जो वण लॻल हुयो, उन में ॿेर लॻा हुया. कंहिं छोकिरनि ॿाहिरां बि पत्थर उछलाया उन ॿेरनि खे किराइण लाइ. उहो पत्थर उन बादशाह खे मथे में लॻो, उन जे मथे मां रत वहण लॻो.
रूमी साहब चवे तो उन ऐलान कयो त बाबा इहो छोकिरो केरु आहे हिनखे वठी अचो। दरबारी ड्रोडिया उन छोकिरे खे पकड़े वठी आया ऐं दरबार लॻाई, अमीरनि खे विहारियईं। अमीरनि खे चई हिननि सां छा थियणु खपे? हिकिड़े अमीर चयो त साईं हिनखे मुल्क निकाली मिले। वज़ीर चयो। ॿिए वज़ीर चयो साईं हिनखे मोहकारो करे पूरे शहर में हिन जो सर्कस करायो वञे त ॿियनि लाइ सबक़ु थिए। टीं ॻाल्हि के हिनखे कोड़ा लॻनि। सभु बादशाह हुन जी ॻाल्हि ॿुधंदो रहियो। आख़िर में हुन नौजवान नींगर खां पुछई, पुट तो पत्थर छो उछलायो? हुन नौजवान ॾकंदे चयो, साईं मां इन करे पत्थर उछलायो त ॿेर खे लॻे त मूंखे ॿेर मिलनि। ॿेर हुन में ॻाढ़ा ॻाढ़ा नज़र पिया आया। बादशाह खिली चयो त ॿेर खे पत्थर लॻे, ॿेर जो वण ॿेर ॾेई छॾे ऐं बादशाह खे पत्थर लॻे त उनखे मुल्क निकाली ॾिए। छा मां इन वण खां इन ॿेर खां सबक़ु न सिखां? मूंखे नथो इहो लाइक़ त मां हिनखे मुल्क निकाली ॾियां या हिनखे कोड़ा हणां। जॾहिं ॿेर हुनखे पत्थर खां ॿेर पे ॾिना त पुट ही अशरफियूं वठे तुंहिंजो इनाम। दोस्तो फ़क़ीरो पत्थर लॻो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत में दुआ ॾेई छॾियो। उन बादशाह वांगुरु तव्हां उन ॻाल्हि ते घबरायो ई न, यकीन कयो तव्हांखे शान मिलंदो। को घटि वधि ॻाल्हाए, बदसत ॻाल्हाए, तव्हांखे जवाबु न आहे ॾियणो। इहा बर्दाश्त आहे। जेतिरी तव्हांजे अंदरि बर्दाश्त पैदा थींदी ओतिरो तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खे इंजॉय करे सघंदो, उन मां मज़ो वठी सघंदो। असां त दोस्तनि ते घणो खिलंदा आहियूं। असां में एतिरी त ताक़त हुअणु खपे पाण ते बि त खिलणु अचे न। असांखां का ग़लती थी वञे त पाण ते बि खिलणु अचे। जे घरवारी मुंहिंजे किरण ते खिली आहे त मां बि हुन सां गॾिजी बीही खिलां। जेकॾहिं कंहिं मूं सां भोग कयो आहे, हू खिले पियो त मां बि हुन सां गॾिजी बीही खिलां। इहो बि खिलण बि ॾाढो सुहिणो। हुन हमराह वांगुरु न थियूं जो कूड़ो शान मान ठाहिण वारो। जे सिंधीअ जो मशहूरु ॻाल्हि आहे त हिकिड़ो हमराह पे वियो, या तव्हां इन मां अंदाज़ो करे सघो था। वाक़ई मां तव्हां मफ़हूम सम्झी वेंदो त वेंदे वेंदे रस्ते तां पेर निकिरी वियुसि धूड़ियो वञी कयईं। धूड़े करण सां रड़ करे चयईं, वाह हाड़े जवानी। हुन सम्झो त यार 10-15 पोयां ईंदा हूंदा, उन्हनि मूंखे किरंदे ॾिठो हूंदो त हाणे ज़रूरु फिको थींदुसि। जॾहिं उथियो कपिड़ा वपड़ा छंॾियईं, साॼे खां बि ॾिठईं त केरी कोन हुयो। चई यार जवानी में बि अहिड़ा ई भाड़िया हुयासीं। इहा अहिड़ी ॻाल्हि जेका आहे हुन पंहिंजे मुंहुं चई, पर अहिड़ी ॻाल्हि जेकॾहिं असांखां सभिनि जे साम्हूं बि थी वञे, को असां ते खिली बि वठे त उन गुस्से में अचण जी कहिड़ी ॻाल्हि। दिलि वॾी कयो दोस्तो, ज़िंदगीअ खे इंजॉय कयो, उन मां लुत्फ़ वठो। हुज़ूर छा फरमायो आहे? कंहिंखे खिलंदे ॾिसो दुआ ॾेई छॾियोसि, बाबा उमिरि भर पियो खिल आहे साईं। असां वरी कावड़ वांगुरु हाणे छो तो ॾंद टेड़ी वरी ख़ुश्क मुला बणवायो। हुज़ूर फरमायो हुनखे दुआ ॾेई छॾियो त उमिरि भर पियो खिली। मां उमीद थो कयां तव्हांजे घरनि मां इनशाअल्लाह, मां ग़लति चवंदो हुजां त मूंखे माफ़ु कजो, मां उमीद थो कयां फ़क़ीरनि जे घरनि मां इनशाअल्लाह ज़ाल मुड़ुस उनजे पुटनि न्याणियुनि जे टहकनि जा आवाज़ मूंखे ॿुधण में ईंदा। मां ॿुधणु ईंदुमि, मां हे टहक ॿुधणु ईंदुमि। चङो अचो त वाइदो कयूं त पंहिंजे पुटनि न्याणियुनि ऐं ज़ाल सां गॾु टहक ॾींदासीं। आख़िर में गुज़ारिश आहे त ख़राब आदतूं असां सभु कढूं। सिगरेट, बीड़ी, हुको, नस्वार, पान, गुटको, इहे कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी बुरी आदत असां में न हुअणु खपे। इनशाअल्लाह कंहिं बि फ़क़ीर खे अहिड़ी आदत न हूंदी। अगरि हुजे त हुनखे तरक़ कयो, वफ़द रजिस्टर करायो, तबलीग जे कम खे बहितर कयो। कोई चीज़ रह गई मुझे बताएं। तबलीग जे कम खे बहितर कयो, वफ़ूद खे वधायो, उनजो तइदाद खे वधायो ऐं तइलीम जे सिलसिले खे बहितर कयो। असांजूं न्याणियूं, असांजा पुट तइलीम में पोइ ते न हुअणु खपनि। ॿारनि सां शफ़क़त जो बर्ताव कयो ऐं जेके रूहानी तलबा जमात जा नौजवान अॻिते अचनि, जेके तव्हां सेल्फ असेसमेंट या ॿियनि कंहिं मैदान में नौजवाननि जी मदद करे सघो था, ख़ूब मदद कयो। असांखे घणा पढ़िया लिखिया नौजवान खपनि। हिते ऐलान थिए त अल्हम्दुलिल्लाह असांजी जमात जे हेतिरनि नौजवाननि PhD डॉक्टरेट कई आहे, हेतिरनि मास्टर्स कई आहे। तव्हां अचो जॾहिं उर्स ते नाला लिखाए वञो, बाबा काउंटर ठाहियो, नौजवान ईंदा नाला लिखाए वेंदा। हेतिरा ग्रेजुएट थिया आहिनि, हेतिरनि मास्टर्स कई आहे, हेतिरी PhD कई आहे। महिनत ऐं कोशिशि करे ऐं तव्हांखे इहे डिग्रियूं हासिलु करणियूं आहिनि
ऐं ज़िक्र जो तरीक़ो हीअ आहे जिते दिलि आहे दिलि में तवजो रखो, बीठे वेठे सुते खाईंदे पीअंदे वज़ू हुजे न हुजे, साह अचे वञे पियो, तवजो दिलि तरफ़ रहे, दिलि पुकारे पई अल्लाह 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 अल्लाह। सुबुह में तलकीन ज़िक्र जी कई वई, औरतन के भी इजाज़त, औरतों को भी इजाज़त है, मर्दों को भी इजाज़त है। कलब की तरफ तवज्जो रखें, वजू हो या न हो, खड़े बैठे लेटे सोए जागे 24 घंटे अल्लाह 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 अल्लाह। इहा इस मॉन्ट्रियल में रहियो काफ़ी ॾींहं, ॾाढो सुठो सुहिणो शहर आहे, ॾाढो बहितरीनु शहर आहे, क़ाबिल दीद आहे। पोइ राति जो असां सभु निकिरी वेंदा हुआसीं, फैमिली मेंबर्स 12 वॻे 1 वॻे परे दूर दूर ते वॉक कंदा हुआसीं। पोइ बिल्कुलु डाउन टाउन में रहणु हुयो। पोइ कंहिं बि घर जे भरिसां लॻंदा हुया, ॾाढा ख़ुशि मिज़ाज माण्हू आहिनि उहे, ॾाढा ख़ुशि मिज़ाज। पोइ उन घरनि मां टहकनि जो आवाज़ु ईंदो, पोइ मां पंहिंजे फैमिली मेंबर्स खे बीहारींदुमि, बीहो, जेसिताईं टहक अचनि था तेसिताईं असां हिते बीहंदासीं। पोइ असां टहक ॿुधंदा हुआसीं, जेसिताईं टहक ईंदा हुआ असां बीह रहंदा हुआसीं। ॾाढो सुठो लॻंदो, ॾाढो सुठो लॻंदो। ऐं मुंहिंजे दिलि में अलाए छो उन्हनि ॿियनि जा टहक ॿुधी ख़ुशी हिकु अहिड़ी अणॼाणी पैदा थींदी जंहिंखे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघे। हिकु लेखक लिखियो त असांजे पाकिस्तानी क़ौम खे मां इहा दावत थो ॾियां त इन ते गौर कर। हिकु लेखक लिखियो, पाकिस्तानी आहे, मशहूरु लेखक आहे, मां नॉर्वे वियुसि, मूंखे कॾहिं इतफ़ाक़ न थियो आहे नॉर्वे वञण जो। शॉपिंग सेंटर खां ॿाहिरि असां वेही 4 दोस्त पाकिस्तानी हुयासीं, उर्दू में पे कचहरी कई, असां टहक पे ॾिना। एतिरे में जेको आहे सो हिकिड़ो नॉर्वेजियन उतां अचे लंघियो, असांखे ॾिसणु लॻो, हे टहक पिया ॾियनि, असांजे भरिसां आयो, असांखे पंहिंजी ज़ुबान में चवणु लॻो, मूंखे इजाज़त आहे तव्हां सां वेहण जी? चयूं भले बिस्मिल्लाह। चई तव्हां खिलंदे ॾाढा सुठा था लॻो, मां बि तव्हां सां खिलणु थो चाहियां। उहो लेखक मूंखे न असांजी ज़ुबान पियो सम्झे, ऐं हे त हुननि सां ॻाल्हाए सघनि पिया उन जी ज़ुबान में, पर उनजी इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी। सो दोस्तो, असांजा जेका क़ौम आहे मुश्किलातुनि में तकलीफ़ुनि में खिलणु सिखो, ऐं ॾुख सुखनि जी सूंहं खोरिया सुख ॾुखनि। महिरबानी मुराक़बो रोज़ाना जिते जिते महफ़िल ज़िक्र थींदी आहे, फ़क़ीर रहनि था, मुराक़बो थिए, क़ुरान मजीद जी तइलीम जो सिलसिलो हलणु खपे, ऐं इंशाअल्लाह तव्हांजे हिन कम में अञा तरक़ी ऐं बहितरी जी उमेदु आहे। महिरबानी।